बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइन। जैकबाबाद में चन्ना पाड़े जी रवासी औरतुनि जो एहतजाज। उस्मात नज़ीर ऐं उस्मात गुलबानो पंहिंजनि पोटनि सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे चयो त ॻोठ घुंजा में नूर अहमद कट्टो, निसार कट्टो ऐं ख़ालिद कट्टो वारनि जो शाहीन कट्टो सां झेड़ो थी पियो, जंहिं तां असांजे घरनि ते काह करे नियाणियुनि ते हमिलो कयो वियो आहे, जॾहिं त असांजो मासात शाहीन कट्टो सां को वास्तो नाहे। निसार अहमद, फारूक अहमद ऐं ख़ालिद पुलिस एहलकार आहिनि, जिन ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। जैकबाबाद में मारफानी बरादरी पारां ॻोठ ते हमिलो करण ख़िलाफ़ कोरेजा बरादरी जो एहतजाज। कोरेजा बरादरी पारां जैकबाबाद रोड ते बेगारी केनाल जे पुल ते मारफानी बरादरी जे हथियारबंदनि पारां हमिलो करे ॿिनि ॻोठाणनि खे ज़ख़्मी ऐं हिक खे मुबैना अगवा करण ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई क़ौमी शाहराह ब्लॉक करे छॾियो। इन मौक़े ते शोएब ख़ान कोरेजो ऐं ॿियनि चयो त मारफानी बरादरी जे माण्हुनि असांजे ॻोठ ते हमिलो करे असांजे नौजवाननि खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो आहे ऐं हिक नौजवान खे अगवा करे विया आहिनि, पर पुलिस हिन वक़्त ताईं जादारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। उन्हनि मुतालबो कयो त मारफानी बरादरी जे हथियारबंदनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे ऐं असांजे मुग़वी खे बाज़ियाब करायो वञे। दोदापुर में शहीद थियल कोशिश रिपोर्टर जे वारिसनि वटि मेड़ मिंथ काफ़िलो। वारिसनि पारां राजूणी खां इनकार। मेड़ मिंथ काफ़िले में डॉक्टर शेर खान जमाली, सैयद बिस्मिल्ला शाह, जुल्फ़िकार शाह, इंतज़ार छलगरी, मीर आशिक हुसैन बिरोही, परेल शेख, गुलशेर बिरोही, उस्ताद लाल डिनो लोहर ऐं ॿिया शामिल हुआ। जनसाफ़ी ज़ुल्फ़िकार मुंदराणी जे वालिद वटि पहुची राजूणी करण जो चयो, जंहिं ते शहीद ज़ुल्फ़िकार मुंदराणी जे वालिद रहीम जान मुंदराणी चयो त राजूणी बजाए अदालत ते यकीन रखां थो। कराची में सिंधी ॻोठनि खे ज़बरदस्ती मसमार करण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो कंदकोट में एहतजाज। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां प्रेस क्लब अॻियां सज्जाद बिरोही, शुएब डोमकी, सरमद जागीरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त मलिक रियाज़ हुकूमत जे गठजोड़ सां सिंधी वसंदियूं ड्राहिण चाहे थो। आलमी साम्राज्य सिंध जे साहिली इलाइक़े कराची ते मेरी नज़र विझनि था ऐं कब्ज़ो करणु चाहिनि था। सिंध जा माण्हू नाज़ुक सूरतहाल खे सम्झी करे मुतहद थियनि, ॿी सूरत में ही सिंध खे विकिणी छॾींदा। ठठो में 4 साल अॻु रोड हादसे में ज़हनी तवाज़ुन विञाईंदड़ पुट जे इलाज लाइ जियालो परेशान। पीपल्स पार्टी जो पुराणो कारकुन गुलज़ार अहमद जोकियो मूजिब पुट 4 साल अॻु रोड हादसे में ज़हनी तवाज़ुन विञाए चुको आहे, पर अफ़सोस अॼु ॾींहुं ताईं कंहिं बि पार्टी अॻवान मदद न कई आहे। मोटरसाइकिल जा व्हील ठाहे वॾी मुश्किल सां वक़्तु गुज़ारे रहियो आहियां। कल्चरल डिपार्टमेंट में नौकरी हुई, सा बि खसी वई। उन बिलावल भुटियो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां अपील कई आहे त मुंहिंजी नौकरी बहाल कई वञे त जीअं पुट जो इलाज कराए सघां। कंदकोट में SOPs से अमल कराइण लाइ ज़िले इंतज़ामिया, पाक फ़ौज, सिंध रेंजर्स ऐं पुलिस जा गश्त। असिस्टेंट कमिश्नर मोनस राहूजो पाक फ़ौज, सिंध रेंजर्स ऐं पुलिस ऑफिसर्स पारां कंदकोट में SOPs बाबति आगाही ॾियण, लॉकडाउन ते अमल कराइण लाइ गश्त कयो वियो ऐं शहरनि खे हिदायत कई वई त घरां ॿाहिरि निकिरण वक़्तु सख़्ती सां मास्क जो इस्तेमालु कयो वञे। PPMPS जाम उवैस बिजार, सैयद रियाज़ शाह ऐं हाजी अली हसन ज़रदारी चयो आहे त शिकागो जे शहीदनि खे असीं सुर्ख़ सलाम पेश कयूं था। संदन जिदोजहद सां दुनिया में मज़दूरनि पंहिंजा हक़ हासिल कया। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शुरू खां वठी मज़दूरनि जे हक़नि जी ॻाल्हि पार्टी जे मंशूर में कंदो रहियो हो। संदसि जिदोजहद सां लखें मज़दूरनि खे रोज़गार फ़राहम कया विया, जंहिंमें स्टील मिल, पोर्ट कासिम पाकिस्तान, PVC ठठो, सिमिट ठठो, दादू शुगर मिल जहिड़ा अहम इदारा जोड़े मज़दूरनि खे रोज़गार फ़राहम कया। इंशाअल्लाह बिलावल भुट्टो जी अॻवानी में पूरे मुल्क में मज़दूरनि जी भलाई लाइ अहम रिथाऊं पेश कयूं वेंदियूं, जिन सां मज़दूर तबिके खे फ़ाइदो पहुचंदो। सकरंड में फ़े लीग जे मरकज़ी अॻवान फ़कीर मुहिब जमाली जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ संदसि पुट ऐं भाउ जी हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस। फंक्शनल लीग जे अॻवान फ़कीर मुहिब जमाली जे पुट सलीम जमाली ऐं भाउ मुजाहिद जमाली चयो आहे त PP अॻवान अली हसन ज़रदारी सियासी इंतकामी कार्रवायूं करे रहियो आहे। संदसि ख़्वाहिश आहे त जमाली बिरादरी फंक्शनल लीग छॾे PP में शामिल थिए, पर इहो नामुमकिन आहे, छाकाणि त असीं पीर साईं पागारे जा हुर ऐं मुरीद आहियूं। अली हसन ज़रदारी असांजी ज़मीननि आॾो शाह मर्दान शाह चौक ते PP जो पैनाफ्लैक्स हणाए रहियो हो, जेको लॻाइण तां मना करण ते असां ख़िलाफ़ कार्रवायूं करे कूड़ा केस दाख़िल कया विया। ऐं नवाबशाह में SOPs से अमल कराइण लाइ पाक फ़ौज शहरनि में मास्क विरहाया। पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट सिंध ऐं पाक फ़ौज पारां नवाबशाह जी आवाम खे कोरोना वायरस जी 3 लहर खां बचाव ऐं SOPs से अमल कराइण लाइ बाज़ारुनि में वञी मास्क ऐं सैनिटाइज़र्स विरहाया। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।